नाज़रीन, हम ख़बर शामिल कंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत कणक जो अघु 3500 रुपया फ़ी मण मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾई छॾी आहे। हुकूमत पारां 3500 रुपया फ़ी मण जे हिसाब सां कणक जो वॾो स्टॉक ख़रीद करण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। हारियुनि या आबादगारनि खे रिलीफ ॾियण लाइ कणक जो वॾो स्टॉक ख़रीद कयो वेंदो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि कणक पॉलिसी 2025-26 बाबति आला सतही इजलास थियो। इजलास में सिंध, पंजाब, बलोचिस्तान ऐं गिलगित जे वॾनि वज़ीरनि शिरकत कई। इजलास में सिंध, पंजाब, बलोचिस्तान ऐं गिलगित जे वॾनि वज़ीरनि ऐं ॿियनि शिरकत कई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत कणक जो अघु 3500 रुपया फ़ी मण मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾई छॾी आहे। हुकूमत पारां 3500 रुपया फ़ी मण जे हिसाब सां कणक जो वॾो स्टॉक ख़रीद करण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे।